अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवार वा बाला तरतीब उबम जीम वाह कंहिं ख़ूब चयो आहे मुर्क खिलणु छाखे मुर्क खिलण जा के अंदाज़ तिनिज़ी के मज़ाही थींदा आहिनि। ईअं आहे, एॾी संजीदगीअ सां थींदा आहिनि। ईअं आहे, उन्हनि खे का कुदरती तौरु या ॾाटा थियल जो खिल उन्हनि जे पोयां डुड़ंदी ईंदी आहे। उन्हनि खे का कुदरती तौरु या ॾाटा थियल जो खिल उन्हनि जे पोयां डुड़ंदी ईंदी आहे। ईअं आहे, वाह कंहिं ख़ूब चयो आहे मुर्क खिलण जा के अंदाज़ तिनिज़ी के मज़ाही थींदा आहिनि। ईअं आहे, जेका उन्हनि खे बिना कंहिं तरतीब जे फितरी तौरु मालूम हुई, जेका उन्हनि खे बिना कंहिं तरतीब जे फितरी तौरु मालूम हुई। वॾे ख़ुलूस जज़्बे महिनत सां इहा वॾी ॻाल्हि आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे मुर्क खिलण जा के अंदाज़ तिनिज़ी के मज़ाही थींदा आहिनि। ईअं आहे, बाख़लाक़ हलीम तबियत वारो ऐं अदब एहतराम सां, बाख़लाक़ हलीम तबियत वारो ऐं अदब एहतराम सां नरमीअ सां गुफ़्तगू करे मुस्कुराए ॻाल्हाए। ईअं आहे, वाह कंहिं ख़ूब चयो आहे मुर्क खिलण जा के अंदाज़ तिनिज़ी के मज़ाही थींदा आहिनि। ईअं आहे, एॾी संजीदगीअ सां थींदा आहिनि। ईअं आहे, अहिड़े जज़्बे जो मफ़हूम सम्झी क़दुरु कजे, अमल कजे, या अहिड़नि आवाज़ जो ॿुधो अणॿुधो कयो छॾे। ईअं आहे, वाह कंहिं ख़ूब चयो आहे मुर्क खिलण जा के अंदाज़ तिनिज़ी के मज़ाही थींदा आहिनि। ईअं आहे, एॾी संजीदगीअ सां थींदा आहिनि। ईअं आहे, या अल्लाह रब्बुल आलमीन अर्रहमान रहीम तूं सभु ॼाणींदो, ज़मीन आसमान जे बुरनि आफ़तुनि खां, शैतान जे शर विसविसनि खां पंहिंजे हिफ़्ज़-मान में अमन सलामती ॾे, सिहत तंदुरुस्ती अता कर, सुखियो सताबो कर, ख़ुशहाल कर, भाग भलो कर, भाग नसीब भलो कर। वाह कंहिं ख़ूब चयो आहे मुर्क खिलण जा के अंदाज़ तिनिज़ी के मज़ाही थींदा आहिनि। ईअं आहे के संजीदगीअ सां थींदा आहिनि। ईअं आहे, या करीम करम कर, या रहीम रहम कर। वाह कंहिं ख़ूब चयो आहे चंड जी चांदनी सिज खां रोशनीअ का जुदा आहे, चंड जी चांदनी सिज खां रोशनी का जुदा आहे, भले ॾींहुं हुजे या राति हुजे। ईअं आहे, खेसि उन जी का बि पेराइटी यादगिरी कान्हे, खेसि उन जी का बि पेराइटी यादगिरी कान्हे। मुर्के ऐं खिलेट हर कोठो केट ख़ालिक अहिड़ा ख़ल्क़िया में। ईअं आहे, वाह कंहिं ख़ूब चयो आहे चंड जी चांदनी सिज खां रोशनी का जुदा थी आहे, भले ॾींहुं हुजे या राति हुजे। ईअं आहे, जो मुर्क खिल उन जे शख़्सियत जी अलामत बणिजो वञनि, जो मुर्क खिल उन जे शख़्सियत जी अलामत बणिजो वञनि। अहिड़ी मुर्क खिल जी ख़ूबी मुख़्तलिफ़ हूंदी आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे चंड जी चांदनी सिज खां रोशनी का जुदा आहे, भले ॾींहुं हुजे या राति हुजे। ईअं आहे, अहिड़े नमूने ऐं उसूल सां चौधारी फिरनि पिया, अहिड़े नमूने ऐं उसूल सां चौधारी फिरनि पिया, जीअं सिज जे चौधारी तारा ऐं ॿिया गिरह या सयारा। नरमीअ सां गुफ़्तगू करणु, मुस्कुराए ॻाल्हाइणु। ईअं आहे, वाह कंहिं ख़ूब चयो आहे चंड जी चांदनी सिज का रोशनी का जुदा आहे, भले ॾींहुं हुजे या राति हुजे। ईअं आहे, संदन मुस्कुराहट मुर्क खिल माज़ी न थी आहे, संदन मुस्कुराहण
मुर्क खिल माज़ी न थी आहे, इहा हाल बि आहे त मुस्तक़बिल में बि रहंदी। ईअं आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, चंड जी चांदनी सिज खां रोशनी जुदाए। चंड जी चांदनी सिज खां रोशनी का जुदाए, भले ॾींहुं हुजे या राति हुजे। ईअं आहे। या अल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानो रहीम, तूं सभु ॼाणींदो, आस उमेदूं पुॼाए। ज़मीन आसमान जे बुरनाफ़तुनि खां, शैतान जे शर खां, विसविसनि खां पंहिंजे पनाह में रख। हिफ़्ज़ अमान में अमन सलामती ॾे, सिहत तंदुरुस्ती ॾे अता कर, सुखियो सताबो कर, ख़ुशहाल कर, बाग नसीब भलो कर। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, चंड जी चांदनी सिज खां रोशनी का जुदाए, भले ॾींहुं हुजे या राति हुजे। ईअं आहे। या करीम करम कर, या रहीम रहम कर।